अदा आऊं आहियां सर के जे ख़ालिद जतो असिस्टेंट प्रोफेसर बायोलॉजी हैदराबाद में। अदा पाकिस्तान सॼे मां लाहौर, पेशावर, इस्लामाबाद, नारायण कागान, इस्कदू ऐं सिंध मां बाइकर्स, मोटरसाइकिलनि वारा, ट्रेल बाइकर्स अची करे हिते गॾु थिया आहियूं वाही पांधी में। अदा गोरख हिल स्टेशन ते हिकिड़ी रेस लॻल आहे बाइकुनि जी। इन रेस में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान पुलिस ऐं सिंध टूरिज़म ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको हीउ वॾो 3 ॾींहंनि जो बाइकुनि जो मेलो या रेस लॻाई वई आहे। इन में हिकु त गोरख हिल स्टेशन जो जेको टूरिज़म जो गिराफ़ आहे उहो मथे वेंदो। नंबर ॿियो जेको लोकल सिंध जो टूरिज़म आहे उनखे हथी मिलंदी, हितां जे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। ऐं असां हितां सभु गॾिजी करे जेके जून, जुलाई, अगस्त में नारायण कागान, इस्करदू वेंदा आहियूं। अदा पंहिंजी गोरख हिल स्टेशन पंहिंजी जेका सिंध जो ही पॉइंट आहे, इहो ॿी मरी आहे, ॿी कोह मरी आहे। थोरी जेकॾहिं मालिकी थिए तव्हां असां सभु गॾिजी करे हिन पॉइंट खे, हिन पहाड़नि खे, हिन सिंध जी ख़ूबसूरती खे थरपारकर खां वठी गोरख हिल स्टेशन ताईं, कारूंझर खां वठी केटी बंदर ताईं, कश्मीर खां मोहन जे दड़े खां, जेकॾहिं सिंध 5000 साल पुराणी जेके हिते असां वटि पुराणा मंदर, पुराणियूं मस्जिद के लोकल टूरिज़म खे हथी ॾिबी त रोज़गार जा पैदा जेके आहिनि उहे मौक़ा पैदा थींदा। लोकल जेके माण्हू नशनि पतनि जे पासे वञनि था, जेके लोकल सिंधी नौजवान जुआ जे पासे वञनि था, ॿियनि कमनि में वञनि था, ख़राबु कमनि में वञनि था, उन्हनि जॾहिं असांखे ॾिसंदा सभिनि खे त उन्हनि जो हिन पासे शौक़ु पैदा थींदो, उन्हनि जो रोज़गार खुलंदो, उन्हनि खे जेको आहे टूरिज़म खे हथी मिलंदी। ऐं सिंध हुकूमत जे लाइ बल्कि उन्हनि अनाउंसमेंट बि कई आहे कुझु ॾींहं पहिरियां त बाबा हे कराची खां जॾहिं तव्हां ईंदा आहियो त नूरियाबाद खां हिकिड़ो सिधो रस्तो गोरख हिल स्टेशन खे ॾियनि पिया। इन खां अलावा जेकॾहिं ही ट्रैक बि गोरख हिल स्टेशन जो वाही पांधी वारो हे ठाहे छॾनि त सिंध त अदा हेॾां ईंदी न, हुन पासे खां त असां जेको आहे लाड़ ईंदो, बाक़ी सॼो दादू लाड़कानो त हिन पासे खां उथल आहे। ही रस्तो ठहंदो त लोकल माण्हू जेके हितां जा आहिनि